आज़ाद व्यू यूट्यूब चैनल में भलीकार आहियां आज़ाद मुख़्तियार जरवार। प्यारा साथियों, अॻे जीअं अॼु बि तव्हांजे लाइ हिकिड़ो वताए फ़क़ीर जो इंतिहाई भलोड़ किस्सो खणी हाज़िर थिया आहियूं। से मुंहिंजा मुकमल वीडियो ज़रूरु ॾिसिजो जी पूरी ॻाल्हि तव्हांखे सम्झ में अचे। इंशाअल्लाह हिन किस्से मां तव्हांखे हिकिड़ो मक़सदु ज़रूरु हासिलु थींदो। ऐं साथियों, जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो ऐं हिकु अधु कमेंट करणु न विसारिजो। से मुंहिंजा ॻाल्हि था कनि त वताए फ़क़ीर पंहिंजी ज़िंदगी में हिकु भेरे ढॻी पुणधारी हुई। से वताए फ़क़ीर जी हिकिड़ी ढॻी हूंदी हुई ऐं उनखे हू रोज़ गाह पठो पियो ॾींदो हो। वतायो फ़क़ीर फुकरा फ़क़ीर माण्हू सो गाह पठो करे अची ढॻी खे ॾींदो हो। ऐं राति जो जॾहिं वतायो फ़क़ीर सुम्ही रहंदो हो त ढॻीअ जो गाह हिकु पाड़े वारनि जी का गॾ हूंदी हुई, उहा अलाए केॾी महिल ईंदी हुई ऐं गाह खाई वेंदी हुई। साईं मुंहिंजा हिकु ॾींहुं ॿ ॾींहं टे ॾींहं कुझु ॾींहं मुसलसल ईअं थींदो रहियो। सो कॾहिं कॾहिं ढॻी जी गाह खाई वेंदी हुई त कॾहिं मथां हली लेथड़ा करे मुटी विञाए वेंदी हुई। से मुंहिंजा गॾह जो खाधल उबारियल गाह ढॻी कान खाईंदी हुई ऐं मुट जी सुगराहण करे बि गाह खे वेझी न वेंदी हुई। से मुंहिंजा तव्हांजो थींदो थींदो ढॻी खीर माॻी सुकाए वई ऐं जॾहिं खीर ढॻी जो घटि थियो त वतायो फ़क़ीर बि सुजाॻ थियो। पोइ साईं वतायो फ़क़ीर राति जो पहिरा ॾियणु लॻो त कीअं बि करे हिन गॾह खे सेखत ॾिजे। पर हू वतायो फ़क़ीर बि साईं जांचींदो हो जाॻंदो हो, पर गॾह उनखां जॾहिं कॾहिं बि छुरक ॾेई ईअं भॼी वेंदी हुई ऐं वताए खे वॼ न ॾींदी हुई त को वतायो हुनखे सेखत ॾेई सघे। नेठि साईं वतायो फ़क़ीर बि कक थी पियो ऐं हिकु राति एॾो बेदार थी पियो जो नेठि अलाह खे ॿधायईं त मौला, ओ मुंहिंजा मौला इन वॾनि कननि वारी खे त मार, मुंहिंजी मजांस जिंद छॾा ऐं मुंहिंजी जिंद छुटी पवे। ईअं साईं मौला खे ॿाॾाए वतायो फ़क़ीर थकी टुटी नेठि सुम्ही रहियो ऐं सुबुह जो उथियो। सुबुह जो वतायो फ़क़ीर उथियो त छा थो ॾिसे त गाह भटारी गाह पंहिंजी जाइ ते, पर भटारी ॻऊं टंगूं टेड़े पई आहे। से वताये फ़क़ीर जी ढॻी टंगूं टेड़े पई आहे। वतायो फ़क़ीर जो ॾिठो त माॻे वेतर ॿरी बाहि थी वियो। पोइ त हू उतां रवानो थी वियो ऐं वञी घिटी में बीठो, हिकिड़ी चौवाट ते वञी बीठो। उतां कुझु देरि खां पोइ ॾिसे त हिकिड़ो अंधो पियो अचे। वतायो फ़क़ीर न कई हम न कई तुम उन खे ॿांह मां झले वठी आयो पंहिंजी उन जॻह ते जिते हुनजी ढॻी ॿधल हुई ऐं मरी वई हुई राति। वतायो फ़क़ीर साईं उन अंधे खे चयो त हाफ़िज़ साईं ॾिस भला हीउ कहिड़ो जानवर मोल आहे। अंधे साईं ढॻी खे मनाड़े हथु लाहे ॾिसी जांचे जूचे हेठां मथां हथु लाहे ॾिठाई ऐं चयईं त अदा हीअ त ढॻी मोल लॻे पई। पोइ त साईं वताये फ़क़ीर आसमान ना कंध मथे खणी चयो त अरमान जी ॻाल्हि आहे, तोखे अंधे जेतिरी बि सुध कान थी पवे। मूं चयो कननि वारी मार, तो हणी सिंगनि वारी खे मारे छॾियो आहे। हाय अल्लाह, हाणे तोखे आऊं छा चई छा चवां। से मुंहिंजा वताये फ़क़ीर जी हिन ॻाल्हि जो मक़सदु उमेदु आहे तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वताये फ़क़ीर जा हिन क़िसनि जा मज़ेदार क़िसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं असांजे फेसबुक पेज खे फॉलो कंदा। तव्हांजी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।